तव्हां हिरी विया आहियो किसन ॿुधण ते किस्सा ऐं शेर ॿुधण ते असांजा सुन्नी हिरी विया आहिनि शेर बि ॿुधबा पर हदीसूं ॿुधो सभ खां भली नसीहत मुंहिंजे दिल पर मोहम्मद करीम जा फरमान आहिनि इन जहिड़ी त ॿी का तकरीर थी नथी सघे जेके मिठे मोहम्मद जा लफ़्ज़ तव्हां ताईं पहुचनि जंहिं नबी जो कलमो तव्हां पढ़ियो आहे जंहिं ते ईमान आंदो आहे उन नबी जा मिठड़ा लफ़्ज़ तव्हांखे नथा वणनि उहे लफ़्ज़ भला या शेर भला महबूब जी हदीस भली या किस्सा ऐं वाक़िया भला महबूब जी हदीस वणे थी या नथी वणे मां ॾिठो आहे कि असांजी मजबूरी थी वई आहे असांजा सुन्नी भाउ शेर ॿुधंदा झूमी वेंदा सुभान अल्लाह वाह 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 शेर ॿुधण हदीस ॿुधाए त ईअं चुप कयूं वेठा हूंदा ॼण सम्झनि ई कोन था हालांकि मुझे सोने हबीब फरमायो त जे माण्हू मुंहिंजी हदीस ॿुधी या ॿुधाई सरकार फरमाइनि था मुंहिंजा मौला वो मुंहिंजा रब करीम इने माण्हू खे तरो ताज़ो रखजाए जेको मुंहिंजी हदीस बयान कंदो आहे जेको मुंहिंजी हदीस ॿुधंदो आहे वरी ॿियनि ताईं पहुचाईंदो आहे मुंहिंजा रब करीम मां मोहम्मद तोखां दुआ थो घुरां त इने बाननि खे तरो ताज़ो रखजाए जॾहिं महबूब जी हदीस दिल सां ॿुधो वरी ॿुधी यादि कयो वरी ॿियनि ताईं पहुचायो तव्हांजा चेहरा ईअं टिड़ी पवंदा जीअं गुलाब जा गुल टिड़ंदा तव्हांजे रिस्क जूं तंगियूं रब ख़तम करे छॾींदो तव्हांजूं मुश्किलातूं परेशानियूं रब लाहे छॾींदो ईअं तरो ताज़ा हूंदो